नाज़िम, कंदकोट में बिजली जी डिघी लोड शेडिंग सबब आवाम सख्त परेशान है। उन हवाले से तफसील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफसील आहिनि? जी बिल्कुल, कंदकोट शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में सख्त गर्मी वारी जेकी लहर है वह बरक़रार है। सख्त गर्मी सबब जेको आहे त माण्हुनि जी जेके मतियूं आहिनि उहे मुंझाए छॾियूं आहिनि त ॿिए तरफ़ जेकी बिजली जी जेकी लोड शेडिंग वारो सिलसिलो आहे उहो बि घटिजी न सघियो आहे। बिजली जी लोड शेडिंग हिन वक़्तु कंदकोट में 12 खां 14 कलाक जेका लोड शेडिंग आहे उहा कई पई वञे, जंहिं सबब हितां जा जेके शहरी आहिनि उहे ॿिटे अज़ाब मुब्तला थी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु बिजली जी लोड शेडिंग ऐं सख्त गर्मी सबब कारोबारी ऐं आम ज़िंदगी जेकी आहे उहा मफलूज बणिजी चुकी आहे। अक्सर करे जेके कारोबारी जेके इलाइक़ा आहिनि उते बिजली जी लोड शेडिंग सबब नंढा वॾा जेके कारोबार आहिनि उहे सख्त मुतासिर थियनि पिया, जंहिंमें दर्जी आहिनि, उन सां गॾोगॾु अटे जूं जेके चकियूं आहिनि, आरा मशीन आहिनि, उहे सख्त मुतासिर थियनि पिया। उन सां गॾोगॾु जेके बर्फ़ जा कारखाना आहिनि उन्हनि खे वक़्त ते बिजली न मिलण जे करे बर्फ़ जी जेकी खोट आहे उहा हिन वक़्तु बि शिद्दत अख्तियार करे वई आहे, जंहिंजे करे बर्फ़ न मिलण जे करे बि माण्हू जेके आहिनि उहे सख्त परेशान आहिनि ऐं उहा बर्फ़ जेकी आहे माण्हुनि खे जेकी आहे उहा महांगी मिले पई। इन सिलसिले में शहरनि जो इहो चवणु आहे त कंदकोट शहर में बिजली जी जेको लोड शेडिंग जो जेको आज़ार आहे उहो घटिजी न सघियो आहे। हिन वक़्तु जेको आहे त 12 खां 14 कलाक जेकी लोड शेडिंग आहे उहा कई पई वञे, जंहिंजे करे शहरी जेके आहिनि उहे सख्त परेशान आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में जेको आहे त गर्मी जी लहर बरक़रार हुजण जे करे जेके काफ़ी माण्हू आहिनि उहे घरनि ताईं महदूद आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे त हिन वक़्तु जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे बिजली जी लोड शेडिंग जे हवाले सां वापडा जे SDO फ़हीम अहमद बलोच सां, उन मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट जा जेके 4 फीडर आहिनि, जंहिंमें सिटी 4 आहे, उते जेको आहे 12 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जॾहिं त जेके टे फीडर आहिनि जंहिंमें 1, 2 ऐं 3 फीडर जेको आहे उन में 8 कलाक जेकी आहे उहा एलानियल लोड शेडिंग जेकी आहे उहा कई पई वञे। बाक़ी जेको ट्रिपिंग जो आज़ार आहे उहे जेके फीडर में ओवरलोड हुजण जे करे उहा ट्रिपिंग वारो सिलसिलो उहो हले पियो। उनजो इहो चवणु आहे त नओं फीडर असांजो नए फीडर ते जेको आहे त असांजो कमु हले पियो, उहो जल्दी जॾहिं नओं फीडर असांजो ठही वेंदो त ट्रिपिंग जो जेको आज़ार आहे उहो घटिजी वेंदो। हुन लोड शेडिंग जे हवाले सां वधीक चयो त जेकी गैर एलानिया लोड शेडिंग जेकी कई पई वञे या जेको आहे त जेकी एलानियल लोड शेडिंग आहे उनजो दौरानिया जेको आहे घटि करण जो सबब इहो ई थी सघे थो त जिते चोरी जो जेको बिजली जी चोरी जो जेको आज़ार आहे उहो घणो आहे, जंहिंजे करे जेको आहे त हीअ बिजली जी लोड शेडिंग कई पई वञे। जीअं ई जेको आहे त बिजली जी चोरी जो आज़ार घटिबो त बिजली जी जेकी लोड शेडिंग आहे उहा बि घटि थी वेंदी। इन सिलसिले में जेको आहे त हितां जे शहरियुनि जो इहो ई मुतालबो आहे, हितां जी सुञाण घुरनि जो त बिजली जी लोड शेडिंग जो जेको आहे उहो आज़ार घटि कयो वञे त जीअं शहरनि खे हिन सख़्त गर्मी में जेको आहे त बेहतर रिलीफ मिली सघे। जी ठीक है गुलाम रसूल, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।